बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सूरह मुनाफ़िकून में इरशाद छो ए रसूल के मुनाफ़िक अची जो चवनि था त तूं अलाह जो रसूल आहे, बेशक तूं अलाह जो रसूल आहीं पर हे कूड़ा आहिनि। वॾी ॻाल्हि थी वई, माना आहीं रसूल अलाह जो पर इहे कूड़ा आहिनि। कूड़ा छो आहिनि? जे मुनाफ़िक न इहो रुॻो तुंहिंजे साम्हूं चवनि था। अलाह हुन जी ॻाल्हि खे रद्द छो थो करे? उन जे करे रुॻो तुंहिंजे साम्हूं अची था चवनि तूं अलाह जो रसूल आहे, वरी तूं उथनि था ॿिए हंधि वञनि था चवनि था रसूल न बि नऊज़ बिल्ला न आहे, रुॻो साम्हूं अची चवनि था। इनखे ई त मुनाफ़िक चइबो आहे। माना गॾु खाए वेहे ख़बरूं कचहरी ऐं परपुठ वञी गिला बि करे, मुखालफ़त बि करे, दुश्मनी बि करे, इनखे त मुनाफ़िक चइबो आहे। हैरत ऐं तजुब थींदो आहे न त गॾु माण्हू वेठो हुजे, कचहरी बि करे, घुमे फिरे बि, ज़िंदगी बि गुज़ारी, पर उथी जो वञे त वरी साॻी मुखालफ़त करे। उनजा वॾा सबब आहिनि। हिकु जेको सबबु मां पंहिंजी ज़िंदगीअ में ॾिठो, वेझनि माण्हुनि खे, कचहरी वारनि माण्हुनि खे, दोस्तनि खे, उनजो सबबु जेको पंहिंजे ॻोठ जे अंदरि या पंहिंजो जेको मुशाहिदो मुंहिंजी ज़िंदगी जो, उहो असांजो मज़हब शियत आहे। शिया हुजण जे करे हू माना असां सां गॾु बि वरी धार बि गॾु, ईअं त दोस्तियूं बि, खाइण पीअण बि, उथण वेहण बि, ज़वारी बि गॾु। मतिलबु अहिड़ा बि माण्हू आहिनि जेके असांजे माण्हुनि सां गॾिजी ईरान ज़वारी ते बि विया, पर मोटी आया त बि ओढ़े जा ओढ़ा, वरी साॻियूं दुश्मनियूं, साॻियूं मुखालफ़तूं जॾहिं का ॻाल्हि अचे। ऐं पंहिंजे फ़िक़ह मज़हब जी बि का बि ख़बर न। वरी ॻाल्हि त शिया मज़हब वारो कंहिंखे तकलीफ़ बि नथो ॾिए, परेशान बि नथो करे, रुॻो पंहिंजी मातम मजलिस ज़िक्र में आहे, सीनो बि पंहिंजो, हथ बि पंहिंजा, पर हू हथ पंहिंजे सीने ते हणे थो, पर तकलीफ़ हुनखे पाण खे नथी थिए। तकलीफ़ वरी मुनाफ़िक खे थिए थी। तकलीफ़ जेको यज़ीदियत खे थिए थी। सीने पंहिंजे ते हथ थो हणे, तरी थो हणे, पर यज़ीदियत जे मुंहं ते वरी उहा चमाट थी लॻे। इन जे करे उहो यज़ीदियत बि परेशान आहे, मुनाफ़िक बि परेशान आहे। ॿियो कुझु बि कोन्हे। ॿियो सबील आहे। सबील छा आहे? पाणी आहे। हाणे ॾिसजो, मुहर्रम हराम गुज़रंदो, गुज़िरियल साल बि साॻी सूरत हाल थी। जुलाई अगस्त में जंहिं महिल गुज़िरियल साल बि काढ़ा थिया, गर्मियूं थियूं, बाहि पई भरे, त वरी इन्हनि मुनाफ़िकनि जूं पोस्टूं। हाणे शिया काॾे विया? जेके मुहर्रम में सबीलूं हलाईंदा हुआ, हाणे सबीलूं हलाइनि। एॾी गर्मी आहे, मुसाफ़िरनि खे बस स्टॉपनि ते तकलीफ़ आहे, रोडनि ते, चौकनि ते। हाणे शिया सबीलूं छो था हलाइनि? पोइ जंहिं महिल गर्मी थिए थी, बाहि थी भरे, वरी साॻियो शिया था यादि अचनि। असल में हुनजी पोस्ट जो मक़सदु मुनाफ़िक़त आहे, तंज़ टोक करणु। त हाणे शिया किथे आहिनि भला? वरी बि तव्हां ॾिठो त सबीलूं हलाइण वारा शिया ई हा मैदाननि में जेके निकिरी आया चौकनि ते। बसि मुहर्रम गुज़रे, वरी साॻी हाणे थोरी घणी बरसाति पई सॼे मुल्क में, कुझु न कुझु मिड़ई गर्मीअ जो ज़ोर टुटो आहे। पर वरी साॻियो गर्मी जंहिं महिल शुरू थींदी, वरी चवंदा शिया किथे आहिनि, सबीलूं छो था हलनि? इहो का हुननि जी हमदर्दी न आहे माण्हुनि सां? बाबा शिया नथा हलनि, सबील तव्हां ई खणी हलो। तव्हांखे ॾोह आहे, तकलीफ़ आहे, तव्हां वटि पैसा कोन्हे, ॾोकड़ कोन्हे न। असल में इहा बि उन्हनि जी मुनाफ़िक़त आहे। उहो जेको चवनि था त शिया छो था इहो सबीलूं हलाइनि, असल में इहा शइ जेकी आहे, इहा हुनजी टोक तंज़ छाजे करे आहे? इहा बि हुननि जी तकलीफ़ आहे, हुननि खे परेशानी आहे। इन शइ सां बि हुननि खे तकलीफ़ थिए थी, परेशानी थिए थी। त शिया काॾे विया? सो हर मौक़े ते इहे तंज़ टोक। हाणे सबील सां बि हिननि खे तकलीफ़ आहे, सबील सां बि हिननि खे परेशानी आहे। वॾो जेको मसइलो आहे हिन वक़्तु हिननि जो, उहो माना सबील आहे। सबील पाणी हलाइणु, इन सां वरी तकलीफ़ थिए थी। त मुनाफ़िक इहो साम्हूं, पोइ असांजो हुयो गाजी खुआड़ जे भरिसां ॻोठु आहे, ख़ान मोहम्मद खुआड़, उतां जो मोमिन ज़वार साबिर खुआड़ हूंदो, स्टेज सेक्रेटरी बि हूंदो, ज़ाकिरनि खे दावत बि ॾेई ईंदो, मजलिसुनि जे हवाले सां सरगर्म हूंदो। गुज़ारे जो वियो, काफ़ी साल थींदा, पुराणी ॻाल्हि आहे। सो रावी हुयो हिकिड़ो, मुस्तनद रावी हुयो, मज़बूत रावी। उन मूंखे ॿुधायो कि माण्हू जे हवाले सां, गाजी खुआड़ जो माण्हू हुयो, त चयईं त यार अॼु साबिर खुआड़ गुज़ारियो तव्हांजो, ख़ान मोहम्मद खुआड़ वारो। सो मां वेठो हुअमि हिकिड़ी जॻह ते, उते कंहिं अची ॿुधायो त बाबा ज़वार साबिर गुज़ारियो। त उते फलाणो माण्हू चए पियो त सुठो छो जो गुज़ारे वियो? पोइ ख़ुशि पियो थिए त सुठो थियो। जॾहिं मां पुछियोमांसि भला छो? तो चई थो त सुठो थियो। चए हा, अॼु साहबा खे घटि वधि ॻाल्हाईंदो। उनजो रावी मूंखे इहो ॿुधायो उन माण्हू जे लाइ। उन माण्हू खे त मां सुञाणा, ॻोठ जो।
अणपढ़ियल ॼट जाहिल मज़ूर माण्हू जंहिंखे का मज़हब फ़िके जी ख़बर न कर मस्जिद में को सुननि जी मस्जिद में वञी का निमाज़ पढ़ी हूंदई न सुननि जो को वाइज़ ॿुधो हूंदई पंहिंजी फ़िके जी बि ख़बर को वधि में वधि को हाणे वुज़ू करणु अचेसि त ॿी ॻाल्हि आहे बाक़ी हुनजी का तालीम तरबियत को इल्मु को किताब न को क़ुर शरीफ़ पढ़ियल न को हदीस पढ़ियल सफ़ा निसोरो ॼट जाहिल पर हुनजी सोच त ॾिसो त हिकिड़ो गुज़ारे थो वञे चए थो त सुठो थियो जो इहो जेको आहे सो गुज़ारे वियो हाणे इहा आहे माना तजुब हाणे बि मां जॾहिं हुनखे ॾिसंदो आहियां त मां हैरत मां हुनखे ॾिसंदो त हिन माण्हू जा इहे लफ़्ज़ आहिनि हिनखे त का ख़बर ई कान हूंदी दीन जी मज़हब जी त असां जिन खे अहिड़ो सादो सूदो सम्झूं था असल में अंदर में ॾिसो एॾा उहो माना कढ़नि था एॾो पचरनि था त हे ॾिसो त चए थो त इहा सुठो जो साबिर ख्वार गुज़ारे त अंदर में उन्हनि खे भाउ इहा आहे त हिकिड़ो माना अणपढ़ियल माण्हू ॼट माण्हू मज़ूर माण्हू जेको मज़ूरी करण वारो इल्मु अदब सां किताबनि सां न सही बुखारी पढ़ी न मुस्लिम तिरमिज़ी पढ़ी न क़ुर शरीफ़ पढ़ी अञा किताब पढ़ियल हुजनि सां त ॿी ॻाल्हि आहे त ॿियनि जी जेके पढ़ियल लिखियल आहिनि उन्हनि जी छा हालति हूंदी हे मुख्य आहिनि त हाणे जीअं मसइलो थियो आहे अयाज़ कुमी ते FIR जो उहो पोस्टूं जिन खे असां सुञाणूं था उन्हनि जूं पोस्टूं पढ़ी तहजुब हैरत थिए थी त हिननि जे अंदर में बि एॾी का भाउ हुई एॾी का अंदरि भई जेकॾहिं कचहरी में यार यज़ीद वॾो हरामी यज़ीद लानती फलाण तीर भई यज़ीद अहिड़ो त भई यज़ीद जी एॾी वकालत छा लाइ था कयूं त एॾी मुनाफ़क़त आहे जो बसि वेठा हूंदा कचहरी में हर शइ ॻाल्हि हूंदी हुते छा आहे ॿियो बि मसइलो थिए थो जिते कंहिं जी अक्सरियत आहे कंहिं ज़ात जी वरी उहो कंहिं मज़हब सां आहे त पोइ सभु कुझु ईअं थिए थो सो इहे माना मुनाफ़क़तूं दुश्मनियूं घणियूं ऐं इन बुनियाद ते बि हिन ते शी आहिनि स्कूल में बि ॾिसंदा हुआसीं उस्तादनि खे पर हाणे शागिर्द जी हैसियत में उस्ताद खे छा चवंदासीं पर ख़बरूं यादि आहिनि उन जूं ॻाल्हियूं यादि आहिनि उस्तादनि जूं हाणे उस्ताद त वरी ओॾी महिल त अञा ख़ौफ़ घणो हाणे त अञा शागिर्द ॾियनि कोन था उहे बि घणो असां सां तअसुब रखंदा दुश्मनी रखंदा जंहिंजो सबबु शीयत हूंदो ॿियो कुझु बि न पुॼंदो साईं वरी न पा अहिड़ी का ॻाल्हि ई न आहे असां उस्ताद आहियूं असांजो मज़हबनि सां वास्तो न आहे असां शिया सुनी बि न आहियूं असां कुझु न आहियूं पर यार ॻाल्हि इहा आहे तव्हांजा ज़ाकिर इहो सुठो नथा कनि भलो नथा कनि साईं छा था कनि हे ॾिसो न बीपिन जा नाला मजलिस में वठणु अड़े छोरा मां तुंहिंजी माउ जो भेण जो नालो खणा हिते तूं भला पंहिंजो नालो ॿुधाए माउ जो नालो ॿुधाईंदे भेण जो नालो ॿुधाईंदे हाणे इहा 25-30 साल अॻु जी सूरत हाल हाणे त हे बेनज़ीर प्रोग्राम में सॼो मुल्क ई मिठाई थी वियो उहो जेके कॾहिं कंहिं औरत पंहिंजी जो शनाख़ती कार्ड न ॾींदा हुआ उहे पाण कार्ड खईंदा अथनि भाई मुंहिंजी ज़ाल जो कार्ड थो महिरबानी करे बेनज़ीर जा पैसा थो वठी ॾियो हाणे पाण माण्हू पाण मर्द ई मोतबर माण्हू वॾा शहपर वॾियूं मोतबर वॾो कदावर पाण खे मुड़ुसु माण्हू सम्झंदड़ उहो बि पंहिंजे ज़ालुनि जा कार्ड खईंदा अथनि बेनज़ीर प्रोग्राम जे लाइ त पैसा मिलनि हाणे त सूरत हाल बि आहे पर 25-30 साल त ॿियो ज़मानो नालो हा हाणे उस्ताद आहे शागिर्द रूम में आहे साईं ॿियो त अॻे ॿोली बि आई हुई हाणे त कुझु मिड़ी मटी आहे अड़े छोरा तूं पंहिंजी भेण जो नालो ॿुधाईंदे ॿुधा भला भेण जो नालो माउ जो नालो ॿुधा उहे तव्हांजा ज़ाकिर छो था मजल हाणे उन महिल असांखे कहिड़ी ख़बर त क़ुर शरीफ़ में का सूर मरियम बि आहे क़ुर में मरियम बीबी जो नालो बि आहे हे पंहिंजो जेको आहे सो वाइज़नि में उमुल मोमिनीन जो नालो त सफ़ा बार बार खणनि था हाणे इहा त असांखे ख़बर बि कोन्हे न ई एॾी ज़रूरत जो उस्ताद खे चऊं त अलाह छो क़ुर में बीबी मरियम जो ज़िक्र कयो आहे बीबियुनि जा ज़िक्र कयो आहे हुनजो नाला छा आहिनि न ॿियो माना इहो उस्तादनि जो वरी फेवरेट सुवालु हुयो हाणे त असांखे स्कूल खां ॿाहिरि आहियूं तालीम सां एॾो वास्तो उस्तादनि सां कोन्हे पर असांजे ज़माने में थी सघे हाणे बि हुजे उस्तादनि जो फेवरेट सुवालु इहो पहिरीं चवंदा हुआ त बाबा असांजो इन सां वास्तो न आहे मज़हबनि सां हे मुलनि मौलवियुनि जा मज़हब उन्हनि ठाहिया आहिनि असांजो तालुक़ु न इहो चई पोइ चयो यार ॾिसो ॻाल्हि इहा आहे त इहो मुनासिबु न आहे हाणे बीबियुनि जा नाला मजलिस में खणनि इहो उस्तादनि जो हाई स्कूल में या प्राइमरी स्कूल में फेवरेट जेको मौज़ू इहो ई हूंदो त मजलिस में सो इहे शयूं वरी माना मुनाफ़क़त घणी आहे साम्हूं जेको आहे सो भई तारीफ़ कंदा सभु कुझु थींदो वरी परपुट जेको आहे सो वरी साॻियो वञी गिला कंदा त बेवकूफ़ करे आहियूं ख़ासि तौर ते अहिड़ा मौक़ा जेके आहिनि इम्तिहान बि हूंदा आहिनि वरी ख़बर बि पवंदी आहे हाणे जीअं अयाज़ कुमी वारो मसइलो आहे न घणनि माण्हुनि जी जेका सो पत वाउखी थी वई उहो ॿियो त परे जी ॻाल्हि उहो माना अञा हुनजी जमायत में बि न आहिनि सुन्नी बरेलवी जंहिंजो हुननि सां जेको आहे सो केस करण वारनि सां को ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे अक़ीदनि में उहो सुन्नी बरेलवी बि काफ़ी अहिड़ा दोस्त आहिनि उहे बि हंबोछियूं पिया था आणनि टपा पिया था ॾियनि उहे बि हुन सां गॾु बीठा आहिनि हालांकि उन्हनि में वॾो फ़र्क़ु आहे पर शिया दुश्मनी में उहो बि हुन सां गॾु आहिनि सो साम्हूं ईअं अहिड़ियूं ॻाल्हियूं वरी परपुट जेको आहे सो वरी तारीफ़
वरी जेको आहे सो गिला वरी साम्हूं ईंदा नसी तव्हां जहिड़ो त को माण्हू ई कोन्हे। उहो पुराणे ज़माने में जेको कचहरी जो दौरु हूंदो पोइ सचेने जी बांडी बि हूंदी, अनवर लाशारी असांजो दोस्त हुनजी बांडी, हेॾो वरी असांजे दोस्त वहीद लाशारी जो म्यूज़िक सेंटर, इहो ॾींहं जो त मर्कज़ हूंदो, वरी राति जो ई वॾो मर्कज़ हूंदो। पोइ हिकिड़ो सिरू काईंदो मज़ूर, पोइ वरी न्याज़ी घणो ॿुधंदो, मेहदी उर्दू वारा घणा ॿुधंदो, उर्दू फ़नकारनि खे, सिंधियुनि खे न भाईंदो, लिफ्ट ई न कराईंदो। पोइ असां सां बि कचहरी कंदो राति जो अनवर जी बांडी ते। पोइ असां सां अचे त वरी अनवर मुंहिंजी तारीफ़ करे, वाह साईं वाह, साईं अजीब खुआड़, वॾो सेबतो पढ़ियल माण्हू, देशी तूं बि। पोइ अनवर खे उहो देशी कोठींदा हुआसीं, देशी तूं बि साईं वॾो मोतबर माण्हू आहे, तूं बि वॾो सेबतो पढ़ियल लिखियल आहे। पोइ वरी ॿियनि जी अची असां सां गिला कंदो, असांजी वरी ॿियनि सां गिला कंदो, उहो जेको सिरू काईंदो असांखे चवंदो देशी ॻाल्हि ॿुधो, फलाणा माण्हू न अथई। पोइ पाण खे वॾो मोतबर सम्झंदा अथई, पढ़िया लिखिया। अॼु सुवालु पुछियोमांसि न, हुन न आयो। वरी कहिड़ो सुवालु पुछी, चयोमांसि नैना जी माना ॿुधायो, लफ़्ज़ नैना, पाण खे मोतबर था सम्झो, पढ़ियो लिखियो था सम्झो, मां ॼट जाहिल अणपढ़ियो सिरूं थो कयां, भला ॿुधायो त सही। तेरी नैना मेरे नैनों से मीठी मीठी बातें करें, इहो नैना जी माना त ॿुधायो। अड़े देशी माना न आहे, असीं पाण खे सेबतो पियो सम्झे। हल साईं, वरी असांखां जेको थी वञे, वरी उन्हनि वटि वरी जॾहिं वेहे, जहिड़े ॻाल्हि ॿुधी त अजीब खुआड़ ऐं देशी वरी पाण खे वॾो मोतबर सम्झंदा अथव, वॾो पाण खे सेबतो त सॼे ॻोठ में असां ई पढ़िया लिखिया आहियूं। अॼु वियो हुउमि पुछियोमांसि त नैना जी माना त ॿुधायो, उहो नैना लफ़्ज़ जी माना त ॿुधायो, न आहे नी, बसि उहो नैना लफ़्ज़ खे जिते किथे उहो बसि हथ ई इहो लफ़्ज़ अची वियुसि। पोइ असां वटि अचे त हुननि जी गिला करे, हुननि वटि वञे त वरी असांजी गिला करे, त अजीब देशी खे अॼु ॾिनोमांव लफ़्ज़, हे न आयो नी, माना न ॿुधाए सघनि, पोइ पाण खे वरी सेबतो सम्झंदा आहिनि। सो इहा हालत आहे माण्हुनि जी, साम्हूं अचनि त चए तव्हां वॾा सेबता आहियो, वॾा पढ़िया लिखिया आहियो, ॻोठ में तव्हांखां वधीक केरु आहे ई कोन। सही वॾी ॻाल्हि आहे, तव्हां किताब पढ़ो था, उस्ताद बुखारी पढ़ो था, शेख यास पढ़ो था, सो अमर जलील पढ़ो था, वरी असां वटि उहो थी वञे, वरी ॿिए हंधि वञे वरी साॻी गिला। सो मुनाफ़िक़ त इन खे ई चइबो आहे।